रीजनल डायरेक्टर मोहसिब थरपारकर मोहम्मद उमर पहवर अॼु तालुके मुख़्तियारकार इस्लामकोट जी ऑफिस में खुलियल कचहरी के ख़िताब कंदे चयो आहे त खुलियल कचहरियुनि जो मक़सद अमलदारनि जो क़िबलो दुरुस्त करे माण्हुनि खे तुर्त रिलीफ मुहैया करणु आहे। हुन अमलदारनि खे हिदायत कई त इहे ग़रीब माण्हुनि खे अजायो रुलाइण बदिरां संदनि जाइज़ मसइला तरजीही बुनियादनि ते हल करण खे यकीनी बणाइनि। जॾहिं संदसि पारां मोकिलियल हर केस ते फौरी कार्रवाई करे खेसि हुन जी रिपोर्ट पिणु पेश कनि। रीजनल डायरेक्टर मोहसिब थरपारकर मोहम्मद उमर चयो त थरवासियुनि जे दरनि ते पहुची इंसाफ़ ॾियारण जी हर मुमकिन कोशिश जारी आहे। हुन उन मौक़े ते माण्हुनि जा रेवेन्यू सां लाॻापियल मसइला शिकायतूं ॿुधियूं ऐं उन्हनि जे फौरी अज़ाले लाइ मौक़े ते हुकुम जारी कया। खुलियल कचहरी में इस्लामकोट जे मुख़्तियारकार अनवर हिंगोर जो टाउन चेयरमैन कमलेश कुमार समेत शहरनि ऐं ॻोठाणनि जे वॾे अंग शिरकत कई ऐं पंहिंजा मसइला पेश कया। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।